ओम शांति। अरे मेरी तारीख़ है 16/11/2024। मीठा मीठा बाप दरज वंदा मीठे मीठे ॿार बाप आहिनि तव्हांखे रूहानी हुनर सिखाइण जे हुनर सां तव्हां सूर्य चांद खां बि पार शांति धाम में हली वेंदा आहियो। बाबा असांखे रूहानी हुनर सिखाइणा आहिनि जे हुनर सां असां सूर्य चांद तारनि खां बि पार शांति धाम में हली वेंदा आहियूं। प्रश्न आहे साइंस घमंड ऐं साइलेंस घमंड में कहिड़ो अंतर आहे? उत्तर आहे साइंस घमंडी चांद तारनि ते वञण लाइ केतिरो ख़र्चो कंदा आहिनि, शरीर जो जोखिम उठाए करे वेंदा आहिनि। उन्हनि खे इहो डर रहंदो आहे कि रॉकेट किथे फेल न थी वञे। तव्हां ॿार साइलेंस घमंड वारा बिगर कौड़ी ख़र्चो सूर्य चांद खां बि पार मूल वतन में हली वेंदा आहियो। तव्हांखे कोई डर न आहे छो जी तव्हां शरीर खे हिते ई छॾे करे वेंदा आहियो। ओम शांति। रूहानी बाप वे रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार ॿुधंदा त रहंदा आहिनि कि साइंसदान चांद ते वञण जो प्रयत्न कंदा रहंदा आहिनि लेकिन उहे माण्हू त सिर्फ़ु चांद ते ई वञण जी कोशिशि कंदा आहिनि। केतिरो ख़र्चो कंदा आहिनि, ॾाढो डर रहंदो आहे मथे वञण जो। रूहानी बाप बि रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार ॿुधंदा त रहंदा आहिनि कि साइंसदान चांद ते वञण जो प्रयत्न कंदा रहंदा आहिनि लेकिन उहे माण्हू त सिर्फ़ु चांद ते ई वञण जी कोशिशि कंदा आहिनि। केतिरो ख़र्चो कंदा आहिनि, ॾाढो डर रहंदो आहे मथे वञण में। हाणे तव्हां पंहिंजे मथां वीचार करो, तव्हां किथे रहण वारा आहियो? उहे त चंद्रमा जी तरफ़ वेंदा आहिनि, तव्हां त सूर्य चांद खां पार वेंदा आहियो हिकदमि मूल वतन। उहे माण्हू त मथे में वेंदा आहिनि त उन्हनि खे ॾाढा पैसा मिलंदा आहिनि। मथे में चकर लॻाए करे ईंदा आहिनि त उन्हनि खे लाखों सौगातियूं मिलंदियूं आहिनि। शरीर जो जोखिम अर्थात रिस्क उठाए करे वेंदा आहिनि। उहे आहिनि साइंस घमंडी। तव्हां वटि आहे साइलेंस जो घमंड। तव्हां वेंदा आहियो, तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मा आहियूं, पंहिंजे शांति धाम ब्रह्मांड में वेंदा आहियूं। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे न। उन्हनि जी बि आत्मा शरीर सां गॾु मथे में वेंदी आहे। ॾाढो ख़ौफ़नाक आहे, डरदा बि आहिनि मथे में किरिया त जान जोखिम में पइजी वेंदी। उहो सभु आहे जिस्मानी हुनर। तव्हांजो आहे तव्हांखे बाप रूहानी हुनर अर्थात कला सिखलाईंदा आहिनि। हिन हुनर सिखण सां तव्हांखे केतिरी वॾी प्राइज़ मिलंदी आहे, 21 जन्मनि जी प्राइज़ मिलंदी आहे, है न। जॾहिं असां इहा हुनर सिखी वेंदासीं कि सेकेंड में असां परमधाम में पहुची वियासीं असांखे 21 जन्म प्राइज़ मिलंदी ऐं मथे बि असां शिव बाबा सां नज़दीक वारी धारणा ठाहींदासीं। 21 जन्मनि जी प्राइज़ मिलंदी आहे नंबरवार पुरुषार्थ अनुसार। अॼुकल्ह गवर्नमेंट लॉटरी बि कढंदी आहे। इहे बाप तव्हांखे प्राइज़ ॾींदा आहिनि ऐं छा सिखलाईंदा आहिनि, तव्हांखे बिल्कुलु मथे वठी वेंदा आहिनि जिते तव्हांजो घरु आहे। हाणे तव्हांखे यादि ईंदो आहे कि असांजो घरु किथे आहे ऐं राजधानी जो गवाही उहो किथे हुई। रावण छीने वरितई न। हाणे वरी खां असां पंहिंजी असली घर वेंदा आहियूं ऐं राजे बि पाईंदा आहियूं। मुक्ति धाम असांजो घरु आहे न, इहे कोई खे पतो न आहे। हाणे तव्हां ॿारनि खे सिखलाइण लाइ ॾिसो बाप किथां खां ईंदा आहिनि ऐं केतिरो दूर खां ईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे सिखलाइण लाइ ॾिसो बाप किथां खां ईंदा आहिनि, केतिरो दूर खां ईंदा आहिनि। आत्मा बि रॉकेट आहे। इहे कोशिशि कंदा आहिनि मथे वञी करे ॾिसूं चंद्रमा में छा आहे, स्टार में छा आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे त हिन मांडवे जी बतियूं आहिनि। सूर्य चांद तारा त जीअं मांडवे में बिजली लॻाईंदा आहिनि न,
म्यूज़ियम में बि तव्हां बतियुनि जी लड़ियूं लॻाईंदा हुयो न, इहा पोइ आहे बेहद जी दुनिया। इन में सूर्य चांद सितारा रोशनी ॾियण वारा आहिनि। मनुष्य पोइ सम्झंदा आहिनि सूर्य चंद्रमा इहे देवता आहिनि, परंतु इहे देवता त न आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो बाप कीअं अची करे असांखे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। इहे ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा, ज्ञान लकी सितारा आहिनि। ज्ञान सां ई तव्हां ॿारनि जी सदगति थींदी आहे न। तव्हां केतिरो दूरि वेंदा आहियो, बाप ई घर वञण जो रास्तो ॿुधाए अथई। सवाइ बाप जे ॿियो कोई बि वापसि पंहिंजे घर वठी न वञी सघंदो आहे। सवाइ बाप जे कोई बि वापसि पंहिंजे घर असांखे वठी न वञी सघंदो आहे। बाप जॾहिं अची करे शिक्षा ॾींदा आहिनि तॾहिं तव्हां ॼाणंदा आहियो, इहे बि सम्झंदा आहियो असां आत्मा पवित्र ठहींदासीं तॾहिं ई पंहिंजे घर वेंदासीं। पोइ या त योग बल सां या सजाइनि जे बल सां पावन ठहिणो आहे। बाप त सम्झाईंदा रहंदा आहिनि, जेतिरो बाप खे यादि कंदव ओतिरो तव्हां पावन ठही वेंदव। यादि न कंदव त पते थी रहिजी वेंदव, पोइ ॾाढी सजायूं खाइणी पवंदियूं, पद बि कमु थी वेंदो। बाप ख़ुदि वेही तव्हांखे सम्झाईंदा आहिनि। तव्हां ईअं घर वञी सघंदा आहियो। ब्रह्मांड छा आहे, सूक्ष्म बतन छा आहे, कुझु बि पतो न आहे। स्टूडेंट पहिरियों थोरी कुझु ॼाणंदा हुया, जॾहिं पढ़णु शुरू कंदा आहिनि त पोइ नॉलेज मिलंदी आहे। नॉलेज बि कोई वॾी कोई नंढी नॉलेज बि कोई नंढी वॾी कोई वॾी थींदी आहे। ICS जो इम्तिहान ॾिनो त पोइ चईंदा आहिनि नॉलेज। इन सां ऊच नॉलेज कुझु हूंदी न आहे। हाणे तव्हां बि केतिरा ऊच नॉलेज सिखंदा आहियो। बाप तव्हांखे पवित्र ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि कि ॿार मामे कम यादि करो त तव्हां पदत खां पावन ठही वेंदा। असल में तव्हां आत्मायूं पावन हुयो, मथे तव्हांजे पंहिंजे घर में रहण वारा हुयो। जॾहिं तव्हां सत्युग में जीवन मुक्ति में हुयो त बाक़ी सभु मुक्ति धाम में हुया। मुक्ति ऐं जीवन मुक्ति में हुया त बाक़ी मुक्ति ऐं जीवन मुक्ति ॿई आहिनि। ॿिन्हिनि खे असां शिवालय चईंदा आहियूं। मुक्ति धाम ऐं जीवन मुक्ति धाम खे असां शिवालय चईंदा आहियूं। मुक्ति में शिव बाबा बि रहंदा आहिनि, असां ॿार आत्मायूं बि रहंदा आहिनि। इहे रूहानी हाईएस्ट नॉलेज आहे। उहे चईंदा आहिनि असां चांद जे मथां वञी करे रहंदा आहियूं। किथो मथो मारंदा आहिनि, बहादुरी ॾेखारींदा आहिनि। एतिरी मल्टी मिलीनियर माइल मथे वेंदा आहिनि, मथे। लेकिन उन्हनि जी आश पूर्ण न थींदी आहे ऐं तव्हांजी आश पूरी थी वेंदी आहे। उन्हनि जो आहे झूठो जिस्मानी घमंड, तव्हांजो आहे रूहानी घमंड। उहा माया जी बहादुरी केतिरी ॾेखारींदा आहिनि न। मनुष्य केतिरी तालियूं वॼाईंदा आहिनि, बधाई ॾींदा आहिनि। मिलंदो बि ॾाढो आहे, लेकिन 5-10 करोड़ मिलंदा। तव्हां ॿारनि खे इहो ज्ञान आहे कि उन्हनि खे इहे जो पैसा मिलंदा आहिनि सभु ख़त्म थी वेंदा। बाक़ी थोरा ॾींहं आहिनि, उहे वेंदा बि, पैसा कमाईंदा बि, लेकिन सभु ख़त्म थी वेंदा। बाक़ी थोरा ॾींहं आहिनि। अॼु छा आहे, कल्ह छा हूंदो। अॼु तव्हां नरकवासी आहियो, कल्ह स्वर्गवासी ठही वेंदा। टाइम कोई जास्ती न लॻंदो आहे। त उन्हनि जी आहे जिस्मानी ताक़त ऐं तव्हांजी आहे रूहानी ताक़त, जो सिर्फ़ु तव्हां ई ॼाणंदा आहियो। उहा जिस्मानी ताक़त सां केसि ताईं वेंदा, है न। उहा जिस्मानी ताक़त सां केसि ताईं वेंदा, मथे चांद सितारा ताईं पहुचंदा आहिनि ऐं लड़ाई शुरू थी वेंदी आहे।
चांद सितारा ताईं पहुचंदा ऐं लड़ाई शुरू थी वेंदी। पोइ उहे सभु ख़त्म थी वेंदा। हाणे ॾिसो लड़ाई शुरू थी वई आहे न, उन्हनि जो हुनर हेसि ताईं ई ख़त्मु थी हिते ई ख़त्मु थी वेंदो। उहा जिस्मानी हाईएस्ट हुनर तव्हांजो आहे, रूहानी हाईएस्ट हुनर। तव्हां शांतीधाम में वेंदा आहियो, उन्हनि जो नाम ई आहे स्वीट होम। तव्हां शांतीधाम में वेंदा आहियो, उनजो नाम ई आहे स्वीट होम। उहो माण्हू केतिरो मथे वेंदा आहिनि ऐं तव्हां हिसाबु करो तव्हां केतिरा माइल्स मथे वेंदा आहियो। तव्हां केरु आहियो? आत्मा ई आहियो, सभिनि खां तिखियूं रॉकेट। बाप चईंदा आहिनि मां केतिरो माइल्स मथे में रहंदो आहियां, गिनती करे सघंदा आहियो? असां सेकेंड में बाबा वॾो रॉकेट असां सभिनि नंढे रॉकेटनि खे सेकेंड में पाण सां गॾु मथे वठी हलंदा ऐं लाइन वाइज सभी रॉकेट हुते बीहंदा। उन्हनि वटि त गिनती आहे, बतलाईंदा आहिनि केतिरा माइल्स मथे विया, पोइ लौटी ईंदा आहिनि, वॾी ख़बरदारी रखंदा आहिनि। ईअं उतरंदा, ईअं कंदा, ॾाढी आवाज़ु ईंदी आहे। तव्हांजो छा आवाज़ु? साइलेंस। असांखे बि इहो ई साइलेंस करिणो पवंदो आहे। तव्हां काॾे वेंदा आहियो, उहो कीअं ईंदा आहिनि? तव्हां कीअं वेंदा आहियो, उहो कीअं ईंदा आहिनि? कोई पतो ई न आहे। तव्हांखे छा प्राइज़ मिलंदी, इहे बि तव्हां ॼाणियो आहे न। वंडरफुल आहे न। बाबा जी कमाल आहे, कंहिंखे पतो न आहे। तव्हां त चईंदा इहे नई ॻाल्हियूं थोरी आहिनि। हर 5000 वर्ष पोइ उहो पंहिंजी प्रैक्टिस कंदा रहंदा आहिनि। तव्हां हिन सृष्टि रूपी ड्रामा जे आदि मध्य अंत ड्यूरेशन आदि खे सुठी रीति सां ॼाणंदा आहियो न, त तव्हांखे अंदरि में फ़ख़ुरु हुजिणो खपे। बाबा असांखे छा सिखलाईंदा आहिनि, ॾाढो ऊच पुरुषारत कंदा आहिनि, पोइ बि कंदा। इहे सभु ॻाल्हियूं ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। बाबा गुप्त तव्हांखे केतिरो रोज़ु सम्झाईंदा आहिनि, तव्हांखे केतिरी नॉलेज ॾींदा आहिनि। हुननि माण्हुनि खे वञिणो आहे हद ताईं, तव्हां वेंदा आहियो बेहद ताईं। उहे चंद्रमा ताईं वेंदा आहिनि। हाणे उहे त वॾी वॾी बत्तियूं आहिनि, ॿियो त कुझु न आहे। उन्हनि खे धरनी ॾाढी नंढी ॾिसण में ईंदी आहे। उन्हनि खे त उन्हनि जी आहे जिस्मानी नॉलेज, तव्हांजी आहे रूहानी। तव्हांजी नॉलेज ऐं उन्हनि जी नॉलेज में केॾो फ़र्क़ु आहे। तव्हांजी आत्मा केतिरी नंढी आहे, परंतु रॉकेट ॾाढो तिखो आहे। असांजी आत्मा केॾी नंढी आहे, लेकिन रॉकेट ॾाढो तिखो आहे। आत्मायूं मथे में रहंदियूं आहिनि, पोइ ईंदियूं आहिनि पाठ वॼाइण। उहा सुप्रीम आत्मा, परंतु हुनजी पूजा कीअं थिए, भक्ति ज़रूरु थियणी आहे। बाबा चवनि था कि असांजी आत्मा रॉकेट आहे, त बाबा जी आत्मा बि वॾो रॉकेट थिए ऐं माण्हू रॉकेट खे लिंग ठाहे करे पूजा था करनि। ॾिसो कहिड़ी वंडरफुल ॻाल्हि आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि अधु कलाक आहे ज्ञान जो ॾींहुं, अधु कलाक आहे भक्ति जी राति। हाणे संगम ते तव्हां ज्ञान वठंदा आहियो, सत्युग में त ज्ञान हूंदो ई न आहे। हिन करे हिनखे पुरुषोत्तम संगम युग चइबो आहे। सभिनि खे पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि। तव्हांजी आत्मा केॾी परे परे हली वेंदी आहे न, तव्हांखे ख़ुशी थींदी आहे न। उहा हुनर ॾेखारींदा आहिनि त ॾाढा पैसा मिलंदा आहिनि। भले केतिरा बि मिलिया, परंतु तव्हां सम्झंदा आहियो कुझु बि साथ हलणो न आहे। हाणे मरिया की मरिया, सभु ख़तमु थी वञिणो आहे। हाणे तव्हांखे केतिरो वैल्यूबल रतन मिलंदा आहिनि। इन्हनि जी वैल्यू कोई गिण बि न आहे। लख लख रुपए हिकु वर्षन्स जो आहे। मतिलबु इहे ज्ञान रतन जो हिकु रतन ज्ञान जो लख रुपए जो आहे। केतिरे समय खां तव्हां ॿुधंदा ईंदा आहियो। गीता में केतिरी वैल्यूबल नॉलेज आहे। इहा हिकु ई गीता आहे जंहिंखे मोस्ट वैल्यूबल चईंदा आहियूं।
सर्वशास्त्र में शिरोमणी श्रीमद भगवत गीता आहे उहो माण्हू भल पढ़ंदा रहंदा आहिनि परंतु अर्थ थोरी सम्झंदा आहिनि। गीता पढ़ण सां छा थींदो? हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पावन ठहींदा। भल उहा गीता पढ़ंदा आहिनि परंतु हिकु जो बि बाप सां गॾु योग न आहे। बाप खे ई सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि, पावन बि ठही न सघंदा आहिनि। हाणे इहे लक्ष्मी नारायण जा चित्र तव्हांजे साम्हूं आहिनि, इन्हनि खे देवता चईंदासीं छो जो इहे दैवी गुण वारा आहिनि। तव्हां आत्माउनि खे पवित्र ठही सभिनि खे पंहिंजे घर वञिणो आहे। नई दुनिया में त एतिरा मनुष्य हूंदा ई न, बाक़ी सभु आत्माउनि खे वञिणो पए पंहिंजे घर। तव्हांखे बाप बि वंडरफुल नॉलेज ॾींदा आहिनि जंहिंसां तव्हां मनुष्य खां देवता ॾाढा ऊच ठही वेंदा आहियो। असां ॾिसो बाबा असांखे कहिड़ी सुठी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था। कॾहिं बाबा परमधाम में पहुचाइनि था, कॾहिं बाबा साइंस कमंडनि जी ॻाल्हियूं ॿुधाइनि था, कॾहिं बाबा सतयुग जा लक्ष्मी नारायण दैवी गुण, कॾहिं बाबा गीता जे बारे में ॿुधाइनि था, कॾहिं चवनि था हिकु हिकु वर्जन ₹1,00,000 जो, कॾहिं चवनि था तव्हां हिन पुरुषोत्तम संगम युग ते आहियो। हाणे बाबा चवनि था कि हाणे तव्हां मनुष्य खां देवता ॾाढा ऊच ठहींदा आहियो त अहिड़ी पढ़ाई ते अटेंशन ॾियणो खपे न। पढ़ाई छा आहे? छा पढ़ाई था पढ़ाइनि बाबा? सिर्फ़ु इहे यादि रखो कि असांजो आत्मा ॾाढो तिखो रॉकेट आहे, है न। अॼु जी पढ़ाई बाबा इहे ई पढ़ाइनि था न। ॾिसो अहिड़ी पढ़ाई दुनिया में त छा छा पढ़ाईंदा रहंदा आहिनि। हिते हिस्ट्री, जोग्राफी, आत्मा परमात्मा, करम विक्रम अकरम जी नॉलेज ॿुधाइनि था बाबा। इहे बि सम्झंदा आहियो जीअं जंहिं कल्प पहिरियों अटेंशन ॾिनो हूंदो ईअं ई ॾींदा रहंदा। मालूम पवंदो रहंदो आहे न। बाप सर्विस जो समाचार ॿुधी करे ख़ुशि बि थींदा आहिनि। इहे बि सम्झंदा आहियो जे पढ़ाई ते अटेंशन, इन पढ़ाई ते अटेंशन बि ॾियणो आहे। जंहिं कल्प पहिरियों ॾिनो हूंदो उहो ई ॾींदा। मालूम पइजी वेंदो आहे। बाबा सर्विस जो समाचार ॿुधी करे ख़ुशि थींदा आहिनि। बाबा खे कॾहिं चिठी ई न लिखंदा आहिनि त सम्झंदा आहिनि उन्हनि जो बुद्धियो किथे टिकर पितर तरफ़ लॻी वियो हूंदो। देह अभिमान अची वेंदो आहे न। बाप खे भुलिजी विया आहिनि। न त वीचार करो लव मैरिज थींदी आहे त हुनखे केतिरो आपस में प्यारु रहंदो आहे, है न। न त यादि करो जंहिंसां लव मैरिज थींदी आहे उनखे केतिरो यादि कबो आहे न। हा कोई जे ख़्याल बदिली वेंदा आहिनि त पोइ स्त्री खे बि मारे ॾींदा आहिनि। अॼुकल्ह जी दुनिया में त ईअं थींदो आहे। न त दुनिया में जंहिंजी लव मैरिज थींदी आहे त उन्हनि खे त उहो ॾींहं ई यादि रहंदा आहिनि न। हा कोई जा ख़्यालात बदिली वेंदा आहिनि त पोइ स्त्री खे बि मारे ॾींदा आहिनि। इहे तव्हांजी आहे उन सां गॾु लव मैरिज। असां आत्माउनि जी शिव बाबा सां गॾु लव मैरिज आहे। तॾहिं त सभिनि खे सॾे करे शिव बाबा जो ठहिया आहियूं न। शिव साधन जे लाइ सभु कुझु छॾियो आहे या शिव साधन मिलियो आहे। हुनजे अॻियां त इहे कुझु बि न आहे, है न। त बाबा चवनि था इहे तव्हांजी हुननि सां गॾु त जंहिं सभिनि सां मतिलबु हीअं कंहिंखे त प्यार सां मञी छॾी। जंहिंजे घर वारनि फलाणे न मञी उन्हनि जी त ॾाढी जिगरी बाबा सां स्नेह जी डोर हूंदी न, है न। कल्ह बि बाबा चई न स्नेह, बाबा जे स्नेह में आत्मायूं अशरीरी सहज थी वेंदियूं। बाबा जे स्नेह में आत्मायूं सहज अशरीरी थी वेंदियूं।
जंहिंखे बि बाबा सां स्नेह हूंदो न जिगरीअ, उहो पहिरियों लव मैरिज जा पहिरियों ॾींहं, बचपन जा ॾींहं बाबा चईंदा आहिनि न, बचपन जा ॾींहं भुलाए न ॾियो। उहो समय असांखे यादि करिणो खपे, कीअं असां बाबा जे लाइ सभु कुझु मतिलबु ईअं हिकदमि सां थक सां सभु छॾे ॾिनो, बाबा जे ठही वियासीं। शिव बाबा जो परिचय मिलण सां सभु दुनिया में फिको लॻी वियो, सभु कुझु छॾे करे बाबा जो ठही वियासीं। बाप अची करे तव्हांखे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि, तव्हां आपे ई परिचय न पाईंदा आहियो, बाप खे अचिणो पवंदो आहे। बाबा ईंदा तॾहिं जबकि दुनिया पुराणी थींदी, पुराणी खे नयो ठाहिण ज़रूरु संगम ते ई ईंदा। बाप जी ड्यूटी आहे नई दुनिया स्थापना करण जी, तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि। त अहिड़े बाप सां गॾु केतिरो न लव हुजणो खपे कि बाबा असांखे पूरे विश्व जो ई मालिक ठाहे ॾींदा आहिनि। त अहिड़े बाप सां केॾो लव हुजणो खपे न। पोइ छो चईंदा आहिनि बाबा असां भुलिजी वेंदा आहिनि, केतिरो ऊच ते ऊच बाप आहे, इन्हनि सां ऊचो कोई हूंदो ई न। मनुष्य मुक्ति जे लाइ केतिरो मथो मारंदा आहिनि, उपाय कंदा आहिनि, केतिरी कूड़ी ठगी हलदी रहंदी आहे। महर्षि आदि जो बि केतिरो नाम आहे। गवर्नमेंट 10-20 एकड़ ज़मीन ॾींदी आहे, ईअं न कि गवर्नमेंट कोई इररिलीजियस आहे। इन में कोई मिनिस्टर रिलीजियस आहे, कोई अनरिलीजियस आहे। कोई धर्म खे मञंदा आहिनि, चईंदा आहिनि न रिलीजन इज़ माइट। क्राइस्ट में माइट हुई न, सॼे भारत खे हप करे छॾियईं। हाणे भारत में कोई माइट ई न आहे, केतिरो झगड़ो मारामारी लॻी पई आहे। इहो ई भारत छा हुयो, हाणे छा थी वियो आहे। बाप कीअं ऐं किथे ईंदा आहिनि, कंहिंखे कुझु बि पतो ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो मगध देश में ईंदा आहिनि, जिते मगरमच्छ जैसा जहिड़ा माण्हू रहंदा आहिनि। मनुष्य ईअं आहिनि जो सभु कुझु खाई वेंदा आहिनि। अहिड़ो देश सिंधी मगध देश, जाते माण्हू सभु कुझु खाईंदा रहंदा आहिनि। सभिनि खां जास्ती वैष्णव भारत ई हुयो। इहा वैष्णव राज्य हुयो, काथे इहे महान पवित्र देवताऊं, काथे अॼुकल्ह ॾिसो छा हप करे ॾींदा आहिनि, आदमखोर बि ठही वेंदा आहिनि। भारत जी ॾिसो छा हालत थी वई आहे। हाणे तव्हांखे सॼो राज़ सम्झायो आहे न बाबा। मथे खां वठी करे हेठि ताईं पूरो ज्ञान ॾींदा आहिनि। पहिरियों तव्हां ई हिन पृथ्वी ते हूंदा आहियो, पोइ मनुष्य वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। हाणे थोरो समय में हाहाकार थींदो, पोइ हाय हाय कंदा रहंदा। स्वर्ग में ॾिसो केतिरो सुख आहे, पोइ हाय हाय कंदा, पोइ हाय हाय खां पोइ जय जयकार कंदा, पोइ सभु मथे हली वेंदा। स्वर्ग में ॾिसो केतिरो सुख आहे। इहा एम ऑब्जेक्ट जी निशानी ॾिसो, इहे सभु तव्हां ॿारनि खे धारणा बि करणी आहे। केतिरी वॾी पढ़ाई आहे न, बाप केतिरो क्लियर करे सम्झाईंदा आहिनि। माला जो राज बि बाबा सम्झायो अथई। मथे में आहे फूल शिव बाबा, पोइ मेरो युगल दानो मम्मा बाबा, प्रवृत्ति मार्ग आहे न, निवृत्ति मार्ग वारनि खे माला फेरण जो हुकुम ई न आहे। इहा आहे देवताउनि जी माला। उन्हनि कीअं राज्य वरितो, तामे बि नंबरवार आहिनि। कोई आहिनि जो बेधड़क थी कंहिंखे बि सम्झाईंदा आहिनि। अचो त असां तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि ॿुधायूं जो ॿियो कोई बि ॿुधाए न सघंदो, सिवाय शिव बाबा जे ॿियो कोई ॼाणंदा ई न आहिनि। उन्हनि खे राजयोग कीअं सेखारियो।
ॾाढो रसीलो वेई सम्झाइणो खपे। इहे 84 जन्म कीअं वठंदा आहिनि, देवता क्षत्रिय वैश्य शूद्र कीअं ठहींदा आहिनि। बाप केतिरी सहज नॉलेज ॿुधाईंदा आहिनि ऐं पवित्र बि ठहिणो आहे, तॾहिं ई उच्च पद पाईंदा। है न, त बाबा असांखे केतिरी सहज नॉलेज ॿुधाईंदा आहिनि, पवित्र बि ठहिणो आहे, तॾहिं त असां एॾो ऊच पद बि पाईंदासीं। नॉलेज बि धारण करणी आहे, साथ साथ पवित्र बि रहणो आहे, तॾहिं त असां एॾो ऊच पद पाईंदासीं न। तॾहिं त ज्ञान योग ज़रूरी आहे। ज्ञान योग जो पंख चइबो आहे न, सॼे विश्व ते शांती स्थापना करण वारा तव्हां ई आहियो। बाप तव्हांखे राज्य भाग्य ॾींदा आहिनि, दाता आहे न, उहो कुझु वठंदा न आहिनि। तव्हांजी पढ़ाई जी इहे ई प्राइज़ आहे, विश्व जी बादशाह। अहिड़ी प्राइज़ त ॿियो कोई ॾेई न सघे। त अहिड़े बाप खे प्यार सां छो न यादि कंदा आहियो। लेकिन बाप खे त सॼो जन्म यादि कंदा आहिनि, यादि कंदा आहियो न। लौकिक बाप खे त सॼो जन्म यादि कंदा आहियो, हिन पालौकिक बाप खे छो न यादि कंदा आहियो। जबकि हिन पालौकिक बाप सां असांखे पूरे विश्व जी बादशाही थो मिले। इहो पालौकिक बाप असांखे केॾो पावन ठाहींदा आहिनि, केॾो शुद्ध ठाहींदा आहिनि, असांजी मन बुद्धि संस्कार खे केॾो शुद्ध ठाहे छॾींदा आहिनि, केॾी सची सची ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, केॾो शुद्ध प्यार असांखे कंदा आहिनि, केॾी संभाल असांजी कंदा आहिनि बिना स्वार्थ। त अहिड़े बाप खे असांखे यादि करणो खपे न। पालौकिक खे छो न यादि कंदा आहियो। बाबा ॿुधाईंदा आहिनि इहे युद्ध जो मैदान आहे, टाइम लॻंदो आहे पावन ठहिण में, एतिरो ई समय लॻंदो आहे जॾहिं लड़ाई पूरी थिए। ईअं न जो शुरू में आया उहो पूरा पावन हूंदा। बाबा चईंदा आहिनि माया जी लड़ाई ॾाढी ज़ोर सां हलंदी आहे, सटा जो माया ते जीत पाए वठंदा आहिनि। एतिरा त बलवान आहिनि सुठे खे बि माया जीते वठंदी आहे, है न। एतिरी माया बलवान आहे। जो किरंदा आहिनि उहे पोइ मुरली बि किथां खां ॿुधनि। सेंटर में त ईंदा ई न आहिनि, त उन्हनि खे कीअं पतो पए। माया हिकदमि वर्थ नॉट अ पेनी ठाहे ॾींदी आहे, है न। त किरी पवंदा आहिनि, बुद्धि ख़राबु थी वेंदी आहे, पोइ सेंटर ते ईंदा न आहिनि, मुरली ॿुधंदा न आहिनि। मुरली जॾहिं पढ़े तॾहिं त सुजाग थिए, गंदा काम में लॻी वेंदा आहिनि। कोई सेंसिबल ॿारु हूंदो त हुननि खे सम्झाईंदो तव्हां माया सां कीअं हार खाधी आहे। बाबा तव्हांखे छा ॿुधाईंदा आहिनि, तव्हां पोइ छा थी वेंदा आहियो, छा था करो, काॾे था वञो। बाबा तव्हांखे छा ॿुधाईंदा आहिनि ऐं तव्हां काॾे था वञो। ॾिसंदा आहियो इन्हनि खे माया खाई वई त बचाइण जी कोशिशि करणी खपे। किथे माया सॼो हप न करे वठे, पोइ वरी खां सुजाग थी वेंदा आहिनि, न त ऊच पद न पाए सघंदा। सतगुरु जो निंदा कराइण वारा ठौर न पाए सघंदा आहिनि। अर्थात सतयुगी राजा ई प्राप्त न करे सघंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिखियलु ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा, बाप सां साइलेंस जो हुनर सिखी करे हिन हद जी दुनिया सां पार बेहद में वञिणो आहे। फ़कुर अर्थात नशो रहे। बाप असांखे केतिरो वंडरफुल ज्ञान ॾेई करे केतिरी वंडरफुल प्राइज़ ॾींदा आहिनि। ॿियो आहे बेधड़क थी करे ॾाढो रसीले ढंग सां सेवा करणी आहे।
माया जी लड़ाई में बलवान ठही जीत पाइणी असांखे। मुरली ॿुधी करे सुजाग रहणो आहे, सभिनि खे सुजाग करिणो आहे। जागो 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 वरदान आहे, परम पूज्य ठही परमात्मा प्यार जे अधिकारी ठहिण वारा, अधिकार प्राप्त करण वारा संपूर्ण स्वच्छ आत्मा ठहो। सदा ये स्मृति जीवन में लायो कि मां पूज्य आत्मा आहियां, शरीर रूपी मंदिर में विराजमान आहियां। अहिड़ी पूज्य आत्मा ही सर्व जी प्यारी थी सकती है। मां पूज्य आत्मा हिन शरीर रूपी मंदिर में विराजमान आहियां। अहिड़ी पूज्य आत्मा ही सर्व जी प्यारी थी सकती है। उन्हनि जे जड़ चित्र भी सभिनि खे प्यारी लॻंदी। कोई आपस में भल लड़दा हूंदा, लेकिन मूर्ति के प्यार कंदा हूंदा, छोजी उन्हनि में पवित्रता आहे न। त तव्हां पंहिंजे पाण खां पुछो, मन बुद्धि संपूर्ण स्वच्छ ठहिया आहिनि? जरा भी अस्वच्छता मिक्स न हुजे असांजे मन बुद्धि में। जो अहिड़ा स्वच्छ आहिनि उहे ई परमात्मा प्यार जे अधिकारी आहिनि। जंहिंजो मन बुद्धि सदा स्वच्छ रहंदो आहे न, उहो ई परमात्मा प्यार जे अधिकारी ठहींदा आहिनि। स्लोगन आहे, ज्ञान जे खज़ाने के स्वयं में धारण करे हर समय हर कर्म समझ सां करण वारा ज्ञानी तू आत्मा ठहो। ज्ञान जे खजाने की सुठी रीति स्वयं में धारण करो और हर समय हर कर्म समझ सा करण वारा ज्ञानी तू आत्मा ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।